दोस्तों सिंध में हिन वक्त एक अहिड़ी बहस हली रही है तो उतरादी सिंगर भला आहिनि या लाड़ी या थरी त महिरबानी करे टई धुरियूं पाण में न विढ़ो। असां विचोला नाबशाह वारा सभिनी खे मात ॾेई चुका आहियूं, पोइ मञो न मञो ही ॾिसो। सारे गमा पंदान तो सानी गमा मंदार तो सारे गमा आजा मैं तुझको समझा। हीअ आहे नाबशाह जो इंटरनेशनल शोहरत याफ़्ता माशूक शर। पोइ हाणे तव्हां मञो न मञो पाण में विढ़ो पिया। एस पिया माइट मुंहिंजो सूबेदार सादो आ, ये समझ तूं थाणो सॼो पंहिंजो आ, थाणो सॼो पंहिंजो आ। बहस खां पासो कयो नाबशाह वारा तव्हां खां बाज़ी यकीनन खटे विया आहिनि। पाण मञो न मञो आहे तव्हांजी मर्ज़ी आहे। हाणे चऊं त असल ॻाल्हि ते छा असांजा असल मसला इहे आहिनि जेके सोशल मीडिया ते डिस्कस जो मौज़ू बणियल आहिनि, या असांजा मसला के ॿिया आहिनि। सिंध जा नौजवाननि खे कंबे गुम कयो पियो वञे, जीअं गनीअमान चांडियो खे गुम कयो वियो आहे, उन सां गॾोगॾु मीराणी छोकिरे खे गुम कयो वियो आहे। असांजा मसला असुल इहे आहिनि। छा सिंध जे हक़नि जे लाइ ॻाल्हाइण ॾोह थी पियो आहे? इहे हथरादू इशूज़ पैदा कया वेंदा आहिनि। तव्हांजा अहम इशूज़ जेके आहिनि उनखे लिकाइण जे लाइ इहे हथरादू इशू पैदा कया वेंदा आहिनि। ॿुधारा सिंध जा नौजवान गुम आहिनि, गनीअमान चांडियो गुम आहे, जंहिंजा वार ससरा एहतजाज आहिनि। संदसि अमड़ जेके आहे सो रोए थी पई ज़ारो कतार। ख़ुदारा असांजा अहम इशूज़ कहिड़ा आहिनि उनखे सुञाणो। अफ़गानी पनाहगीर पंजाब मां प्रेस रिलीज़ अचे थी त हेतिरा लख जेके आहिनि सो पंजाब मां अफ़गानी पनाहगीर जेके आहिनि सो गैरकानूनी तौर ते रहंदड़ उनखे निकाली ॾिनी वई। छा सिंध मां लखनि जी तादाद में 50 लख खां वधीक जेके सिंध में अफ़गानी आयल हुया, छा उन्हनि खे निकाली ॾिनी वई आहे? सिंध जे गादी जे शहर जी हिकिड़ी कॉलोनी ठाहे चवनि था त अफ़गानियुनि खे असां कढी छॾियो, पर ईअं न आहे। उहे अफ़गानी जेके आहिनि सो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ट्रेवल कनि पिया, उते रहनि पिया। असां उनजे ख़िलाफ़ न आहियूं जेके कानूनी तौर ते असांजे मुल्क में रहनि था, असां उनजे ख़िलाफ़ आहियूं जेके गैर कानूनी तौर ते असांजे मुल्क में रहनि था। छा तव्हां खां सिंधियो इरशाद रांझाणी विसरी वियो? छा तव्हां खां ज़ाहिद मीराणी विसरी वियो जो गुलशन अदीद में बेदर्दी सां क़त्ल थियल? छा तव्हां खां बिलाल काका विसरी वियो आहे? ख़ुदारा पंहिंजा असुल जेके मसला आहिनि उन्हनि खे सोशल मीडिया ते डिस्कस कयो, न के त फलाणो फनकार भलो आहे, उतरादी फनकार भलो आहे, या लाड़ी फनकार भलो आहे, या थरी फनकार भलो आहे। जॾहिं तहरीकूं जॾहिं ज़ोर वठंदियूं आहिनि त अहिड़ा इशूज़ अहिड़ा मामला साम्हूं ईंदा आहिनि। पंहिंजे सिंध माउ जे लाइ सोचो त असांजा अहम इशूज़ कहिड़ा आहिनि। असांजा अहम इशूज़ इहे न आहिनि त फलाणो फनकार फलाणो भलो आहे या मुमताज़ मोलाई को रागी आहे जंहिंजे बयान खे तव्हां डिस्कस कयो पिया। असांजा माग मकान सभई विकिरो थी चुका आहिनि, धारिया उते आबाद थी चुका आहिनि। तव्हां ॾिसंदो ही सामुंडी पट्टी धारिया आबाद अचे थिया आहिनि, धारियनि उहे ज़मीनूं ख़रीद कयूं आहिनि। त सिंध जा माण्हू शऊर याफ़्ता जेके माण्हू आया, ख़ुदा जे वास्ते इन्हनि इशूज़ ते न डिस्कस कयो, डिस्कस रूल ऑफ लॉ ते कयो। सिंध में धाड़ियल जेके आहिनि नौजवाननि खे अगवा कनि था, छा असांजी रियासत धाड़ियलनि खे गिरफ़्तार नथी करे सघे? सिंध जा माण्हू जेके आहिनि सो उहे कराचीअ में पुलिस सां टारगेट थियनि था, सिंध जा डॉक्टर टारगेट थियनि था। हाणे कल्ह ई वाक़ियो चोथों ॾींहुं पेश आयो आहे त हिकिड़े डॉक्टर खे पुलिस पैसनि जे करे क़त्ल करे छॾियो आहे जुर्तू मुक़ाबले में। इहे असांजा अहम इशूज़ आहिनि त सिंध पुलिस छा पई करे। हिकिड़ो डॉक्टर उनखे क़त्ल कयो थो वञे ऐं उनजो लाश एडी सेंटर हवाले कयो थो वञे ऐं बांस खे फ़ोन थी अचे त बाबा तव्हांजो भाउ जो लाश हिते पियो आहे। छो ईअं छो थो थिए? असांजा अहम इशूज़ जेके आहिनि उनखे यादि कयो। वॾी महिरबानी। माशूक शहर ज़िंदाबाद। भली तव्हां पिया सड़ो। एस पिया माइट मुंहिंजो सूबेदार सादो आ, ये समझ तूं थाणो सॼो पंहिंजो आ। हल त हवा लॻे रोड खुलियो पियो थी, हल त हवा लॻे रोड खुलियो पियो थी, तनी के सकर मुते थाणो खुलियो पियो थी।